जी नाज़रीन, हेडलाइन सां ॾिठियूं ऐं हाणे ज़िक्र कंदासीं त सॼी सिंध में लॉकडाउन आहे। पोरियत तबिको मुतासिर थियो आहे। नसीराबाद जा जेके पोरियत आहिनि, ख़ासि तौर ते जेके भठियुनि ते कमु कंदड़ माण्हू आहिनि, उहे सख़्तु मुतासिर थिया आहिनि ऐं कहिड़ियुनि भोगनाउनि मां भोगे रहिया आहिनि। इन हवाले सां तफ़सील ॿुधाइण जे लाइ वीडियो लिंक ते मौजूदु आहे नसीराबाद मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर बशीर लगारी। जी बशीर। हाँ जी, अज पूरी सिंध वांगुरु 39 ॾींहं बि नसीराबाद में लॉकडाउन है। लॉकडाउन सबब शहर जा नंढा वॾा कारोबारी मरकज़ एक तरफ तो बंद पियल आहिनि, सिर्फ़ उहे कारोबारी मरकज़ खुलियल आहिनि जिन खे सरकार तरफां इजाज़त ॾिनल आहे। लॉकडाउन सबब जंहिं जाइ ते ख़ल्क़ ख़ुदा परेशान आहे, उन जाइ ते जेको आहे सिरूं काहींदड़ जेके पोरियत आहिनि ऐं भठनि ते जेके कमु कंदड़ पोरियत आहिनि, उहे पिण सख़्तु मुतासिर थिया आहिनि। जेके मुफ़लसी वारी ज़िंदगी गुज़ारनि था पिया, अचो त उहे सिरूं काहींदड़ पोरियतनि खां पुछा कयूं त उहो पंहिंजो वक़्तु कीअं था गुज़ारनि। सब खाई असां वटि रुपए कोन्हे, ग़रीब माण्हू काॾे वञूं, मज़दूरी करे खायूं था। कल्ह खुलियो आहे भठो, कल्ह रोज़ी कयूं था। रोज़गार बंदि आहे, जेको टे चौथो महीनो आहे, जेको पेशाब करण अचे जेको अचणु नथो मिले। रोज़गारी असांजी बंदि हुई, किलो कयो वठी असांजी खुली आहे। हाणे मिड़ी बचण जो रोज़गार कयूं था, ॿियो छा कयूं। वठी था जो लॉकडाउन शुरू थियो आहे, असां हिकु ई परेशान आहियूं। साईं असां हिकिड़ो वेलो वेहूं पिया, हिकिड़ो खाऊं पिया, मतिलबु ॿ वेला बि असांखे तकलीफ़ थी पई। छिके हिकिड़ो वेलो बि सूरत जो बि खाई सघूं असां। असांखे राशन पाणी कुझु बि न मिलियो आहे। असां कलाक वठी सेठियुनि असांखे मन विहारियो आहे। असां सभु मिंथू कयोसीं विहारियो कम ते, महीनो खनि थी वियो आहे असां मन बेरोज़गार वेठा आहियूं। महिरबानी करे असांजी मदद कयो। घर वाड़ा पिया वठी वठी उधर ते व्याज ते हेॾा होॾा बि न पियो मिले। नंढा बच्चा आहिनि असांजा, असांखे वार कयो बुख था मरूं। नसीराबाद जे पोरियतनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जेके सिरूं खाइण वारा मज़दूर पोरियत आहिनि, जेके ॾियाड़ी ते कमाइण वारा माण्हू, उन्हनि जो चवणु हुयो त असां लॉकडाउन सबबु पंहिंजे घरनि ते महदूद हुयासीं। बुख विघे असां पाह थी वियासीं। गुज़िरियल 2 ॾींहंनि खां वठी जेको आहे असां पंहिंजे सेठियुनि खे इलाज मिंथियूं कयूं, जंहिंखां पोइ हुननि अची असांखे हिते रोज़गार ते लॻायो आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध हुकूमत जंहिं जाइ ते ॿियनि पोरियतनि जे लाइ राशन ॾियण जूं ॻाल्हियूं करे पई, उन जाइ ते ही जेके हक़ीक़ी पोरियत आहिनि, जेके ॾियाड़ीअ ते मज़दूरी करे पेट गुज़र करण वारा माण्हू आया, उहे जेके बुख विघे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारनि पिया, उन्हनि जे लाइ को राशन ॾियण जो बंदोबस्तु करे। ईअं न थिए जो बुख विघे ही ऐं हिननि जा जेका औलाद आहे उहो मरी वञे। कैमरामैन मोहसिन कुतुब ओडाण सां गॾु बशीर अहमद लिगारी।